वठियनि सालनि में अॼु ताईं आया कोन्हनि हिते। शाबाश असांजे स्पॉन्सर्स खे जेके असां सां मदद करे वेठा आहिनि ऐं असां इन करे हली सघूं था अॼु ताईं। वरी बि शुक्र आहे भॻवान जो, झूलेलाल साईं जो शुक्र आहे जो असां कयूं वेठा। असांजी प्रेरणा त असांजा माता पिता आहिनि, दादा राम पंजवाणी आहिनि जिन असांखे प्रेरणा ॾिनी आहे। अॼु ताईं असां प्रोग्राम हलायूं था। सुभाणे 14 तारीख़ आहे, मुंहिंजे मम्मीअ जी 8वीं वर्सी आहे। हलंदे हलंदे हली वई, प्रोग्राम शुरू थियो, शो मस्ट गो ऑन चवंदी वई। उन ॾींहुं जंहिं ॾींहुं ते प्रोग्राम शुरू थियो 11:30 बजे ऐं पाण 12 बजे त्याग प्राण ॾिना हुई। वरी बि आसीसूं करे वई आहे भई शो बंदि न कजो, हलंदो रहिजो, जेतिरो बि तोखां थी सघे था कजो। ऐं असां कोशिशि उहा ई कयूं था। असां में छा आहे, असां में का हिमत कोन्हे, वॾनि जी हिमत असां वटि आहे, आसीसूं आहिनि त हलनि वेठियूं ऐं मां बि ओतिरो कंदी रहंदसि जेतिरो मूंखां थींदो। तंहिं करे अॼु असां पहिरीं शुरूआत जीअं असांजी थींदी आहे, अशोक जैन दुनिया सां शुरूआत कंदो। मम्मी आई आहे, हिनखे मम्मी हिनखे ॾेई वई आहे भई तूं ई कंदे हुआ त उहा हिन सां विरासत असां ताईं हलाईंदा ईंदा आहियूं। ॿियो असांजो हिकिड़ो प्रोफेसर लक्ष्मण हरद्वानी हो जेको 9वीं तारीख़ गुज़ारे वियो। प्रोफेसर हो, हिन देवनागरी जो ॾाढो श्रद्धाई हो भई देवनागरी में पढ़ो, सिंधी नथा पढ़ो त देवनागरी पढ़ो। उनखे असां 2 मिंट श्रद्धांजलि ॾींदासीं। पूना में रहंदा हुआ त 2 मिंट जे उथी बीहंदा, उन्हनि खे श्रद्धांजलि ॾियूं असां लक्ष्मण हरद्वानी खे। प्रोफेसर हूंदा देवनागरी जा, 100 किताब लिखिया ऐं उनखे 2 मिंट में श्रद्धांजलि ॾींदा। ओम शांति। उन्हनि खे भॻवान पंहिंजे चरणनि में जॻह ॾे। पर सत्य जेको मंज़ूर आहे उहो ई थियणो आहे। त हाणे असां शुरूआत कंदासीं दुनिया सां। अशोक जैन खे चवंदसि नारायण नारायण सभी हरिओम, जोर से बोलो हरिओम। ऐसी वाणी बोलिए मन का पाप होए और को शीतल करे और आप भी शीतल हो। दरिया लाल लादला दर्शनी दाता तू आही आलम जो पूज पिता माता। मदियों सब माफ कर राजी थी राजा ओ साईं सवाझा अजो आही आलम जो। हरिओम। आवाज नहीं आई आपका? सत्संग में आए? नारायण ओम नमो नारायण।
आगे बोलो। सबकी हाजिरी लग चुकी है आपको, कोई चिंता वाली बात नहीं। ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। बोलिए ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। ताली बजा के बोलिए ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। गुरुमुख जी ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण। ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। ऐसे बोलो ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो गोला तुझे हाट जा पीपे तो खापिन हथे खाली नावरे सब मंगियो दान वजन अंधड़न के अखियों ने लूला लंगड़ा उड़न लगन मंगता मोहताज तो भरे भजन भरपूर भर जीवन दुल्हन ये डरता। सब जो आयो लाल सब जो हरि ओम, 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 हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। बोलिए ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। गांजा भांग अफीम मद उतर जात फिर भात नाम कुमारी नाम
आगे क्या बोलिए। लाली रे खण में गई, हो गई लाल मुला। सब अलर्ट होना, ये अच्छी बात है, क्योंकि पूरा उपयोग यहाँ पे होना चाहिए। यहाँ बैठ के भी हम बाहर की बात का ध्यान करेंगे, कुछ फायदा नहीं होने वाला है। लाली देखण में चली, मैं भी हो गई ना। हरि ओ नमो नारायण, ओ नमो नारायण, हरि ओ नमो नारायण, हरि ओ इनकी मुस्कुराहट देखिए, कितना बढ़िया मुस्कुरा रहे हैं। क्या बात। ये मुस्कुराहट सबके चेहरे पे होनी चाहिए। संत के दर पे आए हम, झूलन के दर पे आए। हाँ। यहाँ भी उदास बैठे रहेंगे तो कहाँ जाके मुस्कुराएंगे। तुलसी इस संसार में सबसे ये आपका पर्ची केवलामाई अंकल ने दिया है। हमेशा मुझे एडवांस में मिल जाता है। एडवांस में ॾींदा आहिनि, हमेशह हिमथाईंदा आहिनि कलाकारनि खे सदाईं। शुरू खां ई घणनि सालनि खां ई अचनि वेठा हिते ऐं हिमथाईंदा रहंदा आहिनि कलाकारनि खे। असांखे ॿाहिरां माण्हू खपंदा आहिनि। हाणे इन में जेके हिन दोहा चया झूलेलाल जा, झूलेलाल साईं जा हूअ धुनी आहे, उहे मुंहिंजे माता लिखिया आहिनि, पाड़ू चावला जा लिखियल आहिनि। त धुनी उन्हनि जी शुरू तयारु थियल आहे, पाण बि ॻायो अथई ऐं मुंहिंजी धीअ अमृता बि ॻायो आहे, उहा बि आहे यूट्यूब ते, उन मां ई खणी आयो, यादि करे आयो।